मसीह इल्म जे अज़मत जे अमीन जे हैसियत में अवां कलम धरण वटि सिंध जे शऊर जी गाह खणी अवां जे ऐवान में आया आहियूं। उमेद त असांजे ही आवाज़ ऐवान इक़्तिदार जे आला मसइलनि ते वेठल तख़्त नशीननि ताईं ज़रूर पहुचाईंदा। मोहतरम साथियो, असांजी अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस सिंध जे प्राइमरी उस्तादनि जे नुमाइंदा जमात पेटियल पारां सिंध जे प्राइमरी उस्तादनि जे बुनियादी मसइलनि जे हल ऐं सिंध जे स्कूलनि जे इंफ्रास्ट्रक्चर जी बहाली लाइ ऐं वज़ीर तालीम पारां उस्तादनि ख़िलाफ़ मुसलसिल बदकलामी ख़िलाफ़ 5 सेप्टेम्बर 2024 खां एहतजाजी तहरीक जो आगाज़ करे छॾियो आहे। तालुकनि, ज़िलनि ऐं डिवीज़न जे एहतजाजी मुज़ाहिरनि ऐं वर्कर्स कन्वेंशन जे कामयाब एहतजाज खां पोइ 10 अक्टूबर 2024 ते कराची प्रेस क्लब खां वज़ीर आला हाउस ताईं एहतजाजी रैली कढी धरनो आयो। दोस्तो, उन सॼे अरसे में क़ाबिल अफ़सोस पहलू इहो आहे त असांजे सिंध हुकूमत जे आला अख़ियारनि खे सिंध जे उस्तादनि जे बुनियादी मसइलनि ऐं तकलीफ़ुनि खां आगाह कंदा रहिया आहियूं। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे चेयरमैन जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, पीपुल्स पार्टी सिंध जे सदर जनाब निसार अहमद घोड़ो साहब ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह साहब खे तहरीरी तौर नोटिस वठण जी गुज़ारिश कंदा रहिया आहिनि। साथियो, ॿिए तरफ़ वज़ीर तालीम पारां उस्तादनि खे पाण में विढ़ाइण जी नाकाम कोशिश कंदो रहियो आहे। पहिरीं सीनियर ऐं नौजवान उस्तादनि खे हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आणण जी कोशिश कंदो रहियो आहे, पर उन में बि खेसि नाकामी नसीब थी आहे। असीं उन वक़्त बि इहो ऐलान कयो त जेकॾहिं वज़ीर तालीम नौजवाननि उस्तादनि सां सचो आहे त सदन हिकु बुनियादी मसइलो मुक़ररी जी 1 तारीख़ खां रेगुलर करण वारे मुतालबे जो नोटिफिकेशन जारी कराए त खेसि गोलनि जा हार पाराईंदासीं। पर हू त उस्तादनि सां मुख़लिस न हो, हू त विढ़ायो ई राज करियो जी पॉलिसी ते अमल पिया। उन हरबे जी नाकामीअ खां पोइ हू वरी नई एजेंडा ते कमु करणु शुरू थी वियो ऐं पेटियल जे तंज़ीम में गुरूबंदी करण खे हथी ॾियण वारे मकरूह कोशिश करणु लॻो। मौसूम खे इहा ख़बर नाहे त असांजा पाण में केतिरा बि दाख़िली या अंदरूनी इख़्तिलाफ़ हुजनि, पर जॾहिं उस्तादनि जी हक़ जी जिदोजहद जी ॻाल्हि ईंदी आहे त सभु साथी गॾिजी ख़ारजी ताक़तुनि जो मुक़ाबिलो कंदा आहियूं। असीं वज़ीर तालीम ते वाज़िह करणु चाहियूं था हू जेतिरो बि ज़ोर असांजी ताक़त खे कमज़ोर करण जी तक़रीबकारी ते लॻाए रहियो आहे, जे उन जे ॾहीं पतीअ जेतिरो बि ज़ोर उस्तादनि जे मसइलनि जे हल लाइ तामीरी किरदारु अदा करे हा त तारीख़ में खेसि यादि कयो वञे। साथियो, असां अव्हांखे इहो बि गोशगुज़ार कंदा हलूं त वज़ीर आला सिंध जनाब मुराद अली शाह साहब खेसि लिखत में वज़ीर तालीम खे पंहिंजे लिखत में जेको आहे हुकुमनामो जारी कयो आहे त सिंध जे अंदरि जेके प्राइमरी उस्तादनि जा इशूज़ आहिनि, जेके प्रॉब्लम्स आहिनि, उहो बिल्फोर जेको आहे सो वेही उन्हनि खे हल कयो वञे। पर हू पेटियल सां वेही सदन मसइला हल करे, पर शाह साहब एॾे अंध जे घोड़े ते सवार आहे, उन जे करे वज़ीर आला सिंध जे हिदायतनि खे रदीअ जे टोकरीअ में फिटो करे छॾियो अथसि। पीपुल्स पार्टी सिंध जे सदर जनाब निसार अहमद घोड़ो समेत सिंध असेंबली जे केतिरनि ई चूंडियल मेंबरनि खेसि चयो आहे त उस्तादनि जे मसइलनि जे हल लाइ पेटियल जे चूंडियल मर्कज़ी क़यादत सां वेही उस्तादनि जा जेके मसाइल आहिनि उहे हल करे उन्हनि जा रहियल नोटिफिकेशन उन्हनि खे ॾिना वञनि। पर हू उस्ताद मसइलनि जे हल लाइ पेटियल जे चूंडियल मर्कज़ी क़यादत सां वेहण बजाए, पर हू 10 अक्टूबर ते थींदड़ एहतजाज सबबु सिंध हुकूमत जी बदनामी कराए सुख जो साह तॾहिं खणंदो जॾहिं पीपुल्स पार्टी हुकूमत जी ही अगेंस्ट मुस्ताद जेको आहे प्रोटेस्ट कंदा ताकि हुनजे ज़हनी खे जेको आहे तस्कीन मिलंदी। उन करे असीं वाज़िह करियूं था त 10 अक्टूबर ते कराची प्रेस क्लब खां वज़ीर आला हाउस ताईं रैली हर हाल में थींदी
ऐं जेकॾहिं उन्हीअ खे रोकण लाइ ताक़त जो इस्तेमालु कयो वियो त उन जी ज़िम्मेवारी सिंध हुकूमत ख़ुसूसन वज़ीर तालीम ते हूंदी। जेकॾहिं कंहिं बि असांजे पिरामिड उस्ताद ते तशदुद थियो, पुलिस जी लाठीचार्ज थी, वाटर कैनन जो इस्तेमालु थियो, उन्हनि खे तकलीफ़ आई त हुनजो जेको बि नुक़सानु थियो उस्तादनि जो उनजो ज़िम्मेवार वज़ीर तालीम सैयद सरदार शाह साहब ॼाणनि था। उन मौक़े ते असीं हिकु दफ़ो ॿीहर सिंध हुकूमत ॾाढो हेठियां मुतालबा अर्ज़ रखूं था। उमेद त वज़ीर आला सिंध ज़ाती दिलचस्पी वठी उस्तादनि मां बेचैनी जेको आहे सो ख़तमु कंदा। उस्तादनि जा सिंध जे पिरामिड उस्तादनि जे बुनियादी मसइलनि ते ही हिकिड़ो चार्टर डिमांड असां जेको सरकार खे अॻ में ॾेई चुका आहियूं, मीटिंगुनि में ॾेई चुका आहियूं, पर हींअर बि असां एहतिजाजी तारीख़नि खां पहिरियां उन्हनि जे हवाले करे चुका आहियूं। सभ खां पहिरियां वज़ीर तालीम पारां सिंध जे उस्तादनि ख़िलाफ़ मुसलसिल बदकलामी ऐं तौहीन आमेज़ रिमार्क्स पास करण वारे अमर जी मज़म्मत कंदे काई सिंध जे शऊर खां माफ़ी वठण जो मुतालबो कजे थो। नंबर 2, सिंध काबीना जे फ़ैसिले जे रोशनी में सिंध जे पिरामिड उस्तादनि जे लाइ ऐलानियल सर्स स्ट्रक्चर जी समरी तुर्त मंज़ूर कराए उस्तादनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। नंबर 3, साल 2001 खां वठी हिन महिल ताईं थर्ड पार्टी जे मार्फत मेरिट ते भर्ती थियल उस्तादनि जो कॉन्ट्रैक्ट पीरियड रेगुलर सर्विस में शुमार कयो वञे। नंबर 4, टीचिंग लाइसेंस पॉलिसी के प्रोमोशन सां लिंक करण बजाय उन जो अलाउंस मंज़ूर कयो वञे। नंबर 5, 60,000 नयूं भर्तियूं करण बावजूद बंदि पियल स्कूलनि खे खोलण लाइ ताज़ो प्लेसमेंट जे नाले में जेकी गैर मुनसिपालियूं बदिलियूं कयूं वयूं उन्हनि ते नज़रसानी करे ॿीहर जेको आहे उन्हनि जो प्रोपोज़ल तयारु कयो वञे ऐं उन्हनि जेके 1 तारीख़ खां 2 तारीख़ ताईं उस्तादनि खे ट्रांसफर कयो आहे, बदिली कयो आहे, जंहिंजो एतराफ़ वज़ीर तालीम साहब ख़ुदि करे चुको आहे त इहा असांजे स्टाफ जी ग़लती आहे। त असीं चऊं था त उन्हनि खे कैंसिल करे उनखे रिव्यू करे ॿीहर सही माना जेको प्रोपोज़ल तयारु कयो वञे। नंबर 6, बायोमेट्रिक सिस्टम जे ख़राबियुनि जे करे या उन्हनि सबबि तालीम खाते जे उस्तादनि ऐं मुलाज़िमनि जूं पघारूं बंदि करण जो अमल जेको आहे रोकियो वञे। जेको बायोमेट्रिक जे करे उस्ताद ड्यूटी हिकु जाइ थो करे, हुनजो बायोमेट्रिक जेको आहे कंहिं ॿिए स्कूल में आहे उन तहत उनखे एब्सेंट कयो थो वञे, त लिहाज़ा उन तहत उनजे एब्सेंट शो करे उनजी पघारूं बंदि कयूं वञे। महिरबानी करे उन्हनि पघारूं बंदि करण जो अमल जेको आहे उहो ख़तमु करे ऐं दुरुस्त उन्हनि जी जेका बायोमेट्रिक जिते आहे उते उन्हनि जी जेको आहे सो डेप्यूट कयो वञे ताकि जेको आहे घटि में घटि उस्ताद जी जेका एब्सेंट जेका आहे उहा न लॻी सघे। नंबर 7 आहे सिंध जे स्कूलनि जे तामीर, मरमत ऐं बुनियादी सहूलियतनि जे फराहमी लाइ आयल बजट जो इस्तेमालु अदालती निगरानी में करण लाइ एग्जीक्यूटिव ऑर्डर जारी कयो वञे ताकि सिंध जे अंदरि ही डोनर कंपनियूं या एनजीओ जे तरफ़ां जेकी एतिरा बजट मिली रही आहे त घटि में घटि उनजी का ख़बर न आहे त इहा किथे जेको आहे ख़र्च थी रही आहे ऐं बराबरि नमूने सां उन्हनि खे ख़र्च कयो वञे ऐं हिकिड़ी कंहिं आला अदलियत जे कमेटी जोड़ी वञे जंहिंजे निगरानी में जंहिंजो इस्तेमालु कयो वञे। नंबर 8, स्कूलनि जे फर्नीचर जे ख़रीदारी ऐं दर्सी किताबनि जी छपाई में कयल करप्शन जी अदालती जांच कराई वञे। छो त हिन महिल ताईं सिंध जे अंदरि जेको आहे सो दर्सी किताब जेको स्कूल जे अंदरि खोट आहे। 40% उस्तादनि जे बार जेको आहे सो वाक़ा करण जे बावजूदि स्कूलनि जे अंदरि सही माना जेको आहे किताब जो पूरा न कयो वियो आहे। छो त इन जे करे काफ़ी पेरेंट्स ॿारनि जे वालिदेन ऐं उस्तादनि में पाण में तलब कलाइयूं झगड़ा थी रहिया आहिनि। शायदि उहे इहे सोचे रहिया आहिनि त उस्ताद जेको आहे असांजे ॿार खे किताब न ॾेई रहियो आहे, जॾहिं त स्कूलनि जे अंदरि किताब जी तमामु वॾी खोट थी रही आहे। नंबर 9 आहे त उस्ताद या रिटायर थींदड़ हर मुलाज़िम खे रिटायरमेंट थियण सां गॾोगॾु ग्रुप इंश्योरेंस अदा कई वञे। असांजे मुल्क में नाइंसाफ़ी ख़ासि करे सिंध में बि इहा आहे त बाबा असांजो राइट आहे असां पंहिंजी सर्विस मां ग्रुप इंश्योरेंस सां पैसा कटायूं था, हर मुलाज़िम कटाए थो, पर शर्त इहो आहे तव्हां मरो त तव्हांखे ॾियो, पर ज़िंदा असां आहियूं त असांखे ज़िंदा में उहो पंहिंजो बेनिफिट नथो ॾिनो वञे। असां चवंदा था ॿिनि सूबनि में जी ॿिनि सूबनि में मिली रहियो आहे ग्रुप इंश्योरेंस, त जीअं मुलाज़िम मेच्योर थी करे त रिटायरमेंट करे थो त उन्हीअ खे जेको आहे तमामु पंहिंजो जेको आहे ग्रुप इंश्योरेंस अदा कयो ताकि हू पंहिंजे जेको आहे घर पंहिंजे ॿार ते बचनि ते इस्तेमालु करे सघे। हीअ असांजूं चंद गुज़ारिशूं हुयूं जेकी असीं अवां सहाफ़त
जे दोस्तनि जे साम्हूं जंहिंजो कमु इहो आहे त ग़रीब बेपहुच माण्हुनि जो आवाज़ जेको आहे आला ऐवाननि ताईं, उन्हनि इदारनि ताईं, उन्हनि जेको आहे सो फर्दनि ताईं पहुचाए जंहिंजो जेको आहे सो अज़ालो थी सघे। ऐं हमेशह प्रेस मुल्क जे अंदरि हिकिड़ो अहम पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। हमेशह असांजे उस्तादनि जे आवाज़ खे आला ऐवाननि ताईं पहुचाइण में उन्हनि मदद कई आहे। असांजी वरी बि हिकिड़ी निमाणी गुज़ारिश हूंदी हिन प्रेस जे दोस्तनि खे, हिन स्टेज तां अव्हांखे वरी बि अपील था कयूं त सही माना में हीउ असांजे उस्तादनि जो जेको आवाज़ आहे, हीउ जेको सिंध जे अंदरि 1.25 लख उस्तादनि जे जेको इज़त ऐं नफ़्स ते वज़ीर तालीम जेको आहे पंहिंजो वार करे रहियो आहे, ज़हनी ख़ौफ़ जेको असांजे उस्तादनि खे रखियो वेठो आहे, त लिहाज़ा इन आवाज़ खे तव्हां आला ऐवाननि ताईं पहुचायो ताकी उन खां बि पुछा थी सघे त बाबा जंहिं अहिड़े मनसब ते तव्हां वेठा आहियो त घटि में घटि तव्हांखे सोची सम्झी करे उस्तादनि लाइ ॻाल्हाइणु खपे। जॾहिं हिकिड़े पासे त उस्ताद पढ़ाइनि कोन था, ॿिए पासे वज़ीर साहब जी पंहिंजी स्पीच आहे, त मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान जे अंदरि जेको हिकिड़ो रेशो थियो या हुनजी कॉम्पिटिशन थी ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि सूबनि जे मिनिस्टर या जेको आहे ऑफिसर सां उन में वज़ीर साहब जो पंहिंजो बयानु आहे त सिंध जे अंदरि तमामु बहितरीन रिज़ल्ट आयो। बिलख़ुसूस नौशहर फरोज़ ज़िले जो बि ज़िक्र कयो आहे। जॾहिं ही हेतिरी अपॉइंटमेंट थी आहे, ही जेको आहे सो 60,000 ते लॻभॻि उस्ताद IB में मेरिट ते पास थी आया आहिनि। ऐं सम्झां थो इहे इन्हनि उस्तादनि जा पढ़ियल आहिनि, उन्हनि उस्तादनि जी महिनत जो नतीजो आहे जेकी अॼु IB में 60,000 उस्ताद पास थी करे प्राइमरी या सेकेंडरी स्कूल जे अंदरि अॼु पंहिंजी जेको आहे जॉब जा ऑर्डर्स वठी ड्यूटी सरहद जा ॾेई रहिया आहिनि। हीउ चिटो पेटो सबूत आहे। लिहाज़ा उस्तादनि जे मथां मुख़्तलिफ़ क़िस्म जा एलिगेशन हणनि, हीउ उस्तादनि जे इज़त जी नफ़ी करे रहिया आहिनि। सो ऐं निहायत तमामु दोस्तनि जो, प्रेस वारनि जो, सभिनी दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां। हीउ इज़त गुज़ारिशूं असांजूं जेके अव्हां जे यादि रखियूं आहिनि, तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।